अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर ज़ोएबा। अॼु हिकिड़ी नई रिसर्च मां पढ़ां पियो गूगल ते। काफ़ी आर्टिकल ऐं रिसर्च वग़ैरह कयूं त जेतिरी वधीक मोबाइल यूज़ कंदो तव्हांजो दिमाग़ ओतिरो नंढो थींदो वेंदो। अमूमन इहो ॿारनि में कॉमन आहे। जेके ॿार हूंदा आहिनि न 9 साल जी एज ताईं, हुननि जा जेको ब्रेन हूंदो आहे उहो ग्रोइंग फेज़ में हूंदो आहे, पीक ते हूंदो आहे ब्रेन ग्रोथ लाइ। ऐं असांजे इहो काफ़ी कॉमन आहे पाकिस्तान में। अॼुकल्ह जेके नंढड़ा ॿार हूंदा आहिनि 2 साल या 3 साल या जॾहिं रोंदा कंदा आहिनि त माइरूं हुनखे मोबाइल वग़ैरह ॾेई छॾींदियूं आहिनि, वीचारा चुप कई वेंदा आहिनि। पर जेका रिसर्च ॿारनि ते थी त जेतिरो स्क्रीन टाइम, जेका लाइट आहे, जेतिरो स्क्रीन टाइम ॿार यूज़ था कनि मोबाइल ते, ओतिरो हुननि जो ब्रेन स्मॉल थो थिए। बिकॉज़ उहो जेको ब्लड फ्लो हूंदो आहे ब्रेन ॾे उहो सफ़ा घटिजी थो वञे। सभिनी खां पहिरियां त ॿार जेको 4-5 साल जो हूंदो, अगरि सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठो हूंदो त ॿाहिरि न ईंदो, नई का एक्सरसाइज़ कंदो, नई हुनखे सनलाइट मिलंदी। हिकु असांजे मुल्क पाकिस्तान में विटामिन डी जी एपिडेमिक डेफिशिएंसी आहे। त अगरि को बि बुरो अगरि मां चाहियां ॿारनि जो त मां त हुनखे इंकरेज कंदुमि त सॼो ॾींहुं मोबाइल वग़ैरह यूज़ कनि, टिकटॉक हलाइनि, गेम्स वग़ैरह खेॾनि। माना लैक ऑफ एक्सरसाइज़ जे करे ब्लड फ्लो जी कमी थींदी आहे, त ब्रेन ॾे हुनखे श्रिंक कराईंदो आहे। ॿियो वरी एक्सरसाइज़ में इहो हूंदो आहे त असांजे जिस्म में हिकिड़ी शइ ठहंदी आहे जंहिंखे असां BDNF चवंदा आहियूं, जंहिंखे ब्रेन ड्राइव न्यूरोट्रॉपिक फैक्टर आहे, जेको तव्हांजे ब्रेन खे ग्रो करण में हेल्प आउट कराईंदो आहे। तंहिं करे अॼुकल्ह उहा ग्रोथ न रही आहे पाकिस्तान में जीअं पहिरियां ॿार ग्रो कंदा मेंटली तौर ते, कॉग्निटिव स्मार्ट वग़ैरह हूंदा। अॼुकल्ह या काफ़ी कॉमन आहे 5-6 साल या 7 साल या 8 साल ॿार जेतिरो टाइम मोबाइल खे ॾियनि था, उहो एक्सरसाइज़ या रांदूं पहिरियां हूंदियूं रांदूं वग़ैरह खेॾंदा। अॼुकल्ह उहे ॿार न रांदि था खेॾनि, सॼो ॾींहुं मोबाइल ते पिया आहिनि। त एटलीस्ट तव्हां ऑप्टिमाइज़ कयो हुन यूज़ेज खे, मोबाइल खे घटि जेतिरो कयो वञे बहितर आहे। थैंक यू।